कयो आहे तव्हां पंहिंजे अंदरि निहारियो अल्लाह जे करे तव्हांखे वसाइल ॾिना आहिनि माल ॾिनो आहे दौलत ॾिनी आहे पैसो ॾिनो आहे तव्हां वटि वधीक ताम आहे वधीक खाधे जी शइ आहे वधीक पहिरण जे लाइ आहे त उन्हनि ग़रीबनि मिसकीननि खे ॾियो जिन खे मोहताज बनायो वियो आहे अल्लाह वटि देरि न आहे मर्ज़ी वारो आहे मोहताज खे बादशाह बनाए छॾे घड़ीअ में बादशाह खे मोहताज बनाए छॾे अल्लाह जे हथ में आहे अल्लाह ने फरमायो अल्लाहु वासिउन अलीम बेशक अल्लाह वॾी कुशादगी वारो ऐं वॾे इल्म वारो आहे अल्लाह खे ख़बर आहे हर शइ जी तव्हांजे मथां ज़िम्मो आहे तव्हां मोहताजनि जा मददगार बणिजो वआति ज़ल कुर्बा हक़्क़हु वल मिस्कीन वब्न सबील वला तुबज़िर तबज़ीरा अल्लाह जो क़ुरान तो फरमाए रिश्तेदारनि खे संदन हक़ ॾियो ऐं मिस्कीन ऐं मुसाफ़िरनि खे बि ॾियो बाक़ी अचायो ख़र्च न कयो बाक़ी जंहिंजो हक़ तव्हांजे मथां आहे तव्हां भाइयो अल्लाह असांखे पैसो ॾिनो आहे दौलत ॾिनी आहे खाइण पीअण जे लाइ रिज़्क़ ॾिनो आहे कुशादगी ॾिनी आहे इन में कमायो असांजी शइ आहे अल्लाह जो फरमाए ईअं न आहे मूं अल्लाह तव्हांखे ॾिनो आहे इन में मिस्कीननि मोहताजनि फ़क़ीरनि मुसाफ़िरनि जो बि हक़ आहे पंहिंजे माल मथां मिस्कीननि खे खारायो इहो मिस्कीननि खे नथा ॾियो इहो ॼण के मूं अल्लाह खे ॾेई विया आहियो हज़रत सैयदना मूसा कलीमुल्लाह अल्लाह ताला खे अर्ज़ कई मुंहिंजा मौला मुंहिंजी दावत खाई वञ मां तोखे घुरायां थो मूं वटि अच दुनिया ॾिसे त मूसा जो रब केरु आहे तूं मुंहिंजी मदद फरमा मुंहिंजी इज़त थींदी जहान ॾिसंदो मुंहिंजो अल्लाह मूं वटि महिमान थियो आहे अल्लाह ताला फरमाए फलाणे ॾींहुं मूसा मां तूं वटि ईंदुसि मां तुंहिंजो महिमान थींदुसि वो ॾींहुं आयो माण्हुनि में ख़बर पई साईं मुंहिंजा हुल हंगामा थी विया मूसा कलीमुल्लाह जो रब हुनजो महिमान थी थो अचे राज अचे गॾु थिया साईं मुंहिंजा ताम पिया ठहनि तरह तरह जा ताम तयारु कया विया राज भाग अचे जमा थियो समूरो ॾींहुं गुज़री वियो उहो ॾींहुं माण्हू अचे इंतज़ार वेठा अलाह अचे थो काफ़ी वक़्तु गुज़रियो हिकिड़ो मोहताज फ़क़ीर हुजे गरीब मिस्कीन हुजे कपड़ा फाटल हुजनि सो आयो मूसा कलीमुल्लाह खे चई साईं मानी खारां ॾाढो बुखियो आहियां 3 ॾींहं गुज़री विया आहिनि मूं मानी न खाधी आहे मूंखे मानी खारां हज़रत सैयदना मूसा कलीमुल्लाह चयो ॾिसी नथो हेॾो वॾो राज आहे इहो अल्लाह जे लाइ जमा थियो आहे अॼु अल्लाह जी महिमान नवाज़ी थींदी तूं वेह अल्लाह ईंदो पोइ तूं मानी खाईंदे अल्लाह उन खां बाद में तव्हां विराइबो चई साईं मूंखे मानी खाराइणी त खाराइण त मां वञा थो हज़रत मूसा कलीमुल्लाह जो ताम रब जे लाइ आहे अल्लाह ईंदो उन खां बाद में ताम मिलंदो ओ माण्हू हलियो वियो शाम जो थी माण्हू अचे खिलिया मूसा अल्लाह किथे आहे अल्लाह त कोन आयो रब त कोन आयो हज़रत मूसा कलीमुल्लाह रात जे वक़्त में अल्लाह ताला खे अर्ज़ कयो मुंहिंजा मौला अचणो न हुई त ॿुधाई आहे मूं मूसा ते माण्हू त न खिलाई आहे न ए मौला माण्हू त न खिलाई आहे माण्हू मूंखे ॾिसी हाणे मेणा था ॾियनि ताना था ॾियनि त मूसा चयो अल्लाह ईंदो ऐं अल्लाह तूं कोन आहे हज़रत सैयदना मूसा कलीमुल्लाह खे अल्लाह फरमायो मूसा मां आयो हुयसि पर तो मूंखे बुखारो छॾे ॾिनो मां उञारो हुयसि तो मूंखे मानी न खाराई पाणी न पीआरियो चई मुंहिंजा मौला असां तुंहिंजे इंतज़ार में हुयासीं रब फरमायो फलाणो मिस्कीन उन वक़्त में मंझंदि जे टाइम ते आयो हुयो चई हा अल्लाह फरमायो इहो मां ई हुयुसि जे उनखे मानी खाराई आहे ॼण के तो मूं अल्लाह खे मानी खाराई क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अल्लाह ताला पुछा कंदो ए बाना मां बुखारो हुयुसि तो मूंखे मानी छो न खाराई त बानो चवंदो मुंहिंजा मौला तूं खाइण खां पाक आहीं तो मानी खाइण खां पाक आहीं तोखे कीअं मानी खारायां अल्लाह फरमाईंदो फलाणो तुझे पाड़ेसरी माण्हू बुखारो हुयो तो उनखे छो न मानी खाराई जे उनखे मानी खाराई आहे ॼण के तो मूं अल्लाह खे मानी खाराई आहे रब वरी चवंदो ए बाना मां बुखारो हुयुसि उञारो हुयुसि मूंखे पाणी छो न पीआरी मां बीमार हुयुसि मूंखां पुछण छो कोन आहे मां मुंहिंजे जिस्म ते लटा न हुया त मूंखे कपिड़ा छो न पहिराया बानो चवंदो मौला तूं पीअण खां पाक बीमार थियण खां पाक तूं कपिड़नि पहिरण खां पाक तोखे कीअं खारायां हा कीअं पीआरियां हा कीअं तुंहिंजी तीमारदारी कयां हा अल्लाह फरमाईंदो क़यामत जे ॾियारे ते बाना फलाणो तुंहिंजो पाड़ेसरी बीमार हुयो उन खां पुछी हा उन वटि मूं अल्लाह खे लही हा फलाणे खे पाणी पीआरी हा उन वटि मूं अल्लाह खे लही हा इहो उनखे पाणी न मूं अल्लाह खे पाणी पीआरी हा का ॻाल्हि सम्झो था मुंहिंजा भाई अल्लाह ताला कुरान मजीद में फरमाया था इन्नमस सदकातु लिल फुकराइल मसाकीन
बेशक सदका तो फकत फकीर नहीं मिस्कीनन ले आहन पांजे माल मझा मिस्कीनन जो हिस्सो कढो यो गोया के तमा अल्लाह वट जमा कराए आयो या अय्युहन नास बुधो ए इंसानो अंतुमुल फुकराउ इलल्लाह ता सब जा सब अल्लाह दे मोहताज आयो रब जा मोहताज आयो वल्लाहुल गनीयुल हमीद बेशक अल्लाह बेनियाज सारा अल्लाह है तमा मोहताज आयो तमा पंजे रिज़्क मा अल्लाह जे ला हिस्सो कढो मोहताजन के जो अल्लाह ताला तमा के एड़ो बनाई दो जो रब भी गनी आ अल्लाह तमा के भी गनी बनाई दो सुभान अल्लाह मिठा अल्लाह ताला असा के रमजान मुबारक जो महीनो मौको अता फरमायो मिस्कीनन मोहताजन बेवाहन गरीबन जी सार लहण जे ला रमजान मुबारक जो महीनो ईंदो हुयो मुझा दिलबर नबी मुझा सोना हबीब अरबी मुजीब किरोड़े लखे सलाम मुझे मुस्तफा करीम जे मथा जडे रमजान जो महीनो ईंदो हुयो ये खैरात कंदा हुया सईदा आयशा दी फरमाए जे तेज तूफान लगदो आ न हर शय उड़ाए खणी विंदो आ मुझो दिलबर नबी ये खैरात फरमाईंदो सुभान अल्लाह अजकल पेनू बेकारी एकड़ा सही मुझा पाजो कारोबार बनाए छो खैरात वठन तवा जेके मानू आयो ता के खबर आ केर असाने पाड़े में मोहताज आ केर गरीब आ केर मिस्कीन आ केर हथ विधाए न तो सके हली वनी उनन जी मदद कयो एड़न मोहताजन जे ला हे जो मुहर्स कयो मदीने वाले साईं फरमायो क़यामत जो ॾियारो थींदो महबूबन करीमन फरमायो इत्तला तो फिल जन्नत फरअयतु अक्सर अहली अल फुकरा मूत मेराज वाली रात जन्नत में ॾिठो त मूंखे जन्नत में घणा मोहताज नजर आया हुया वडेरा अमीर न मोहताज नजर आया ये मिस्कीन मोहताज गरीब मिस्कीन उनन जी मदद कयो अल्लाह और तवा जी मदद फरमाइंदो मदीने वाले साईं फरमायो जो रमजान में के मुसलमान के एक वको ओढ़ाए अल्लाह ताला 70,000 नूर जा पट्टई रेशम जा लिबास क़यामत जे ॾियारे जन्नत में उनके पहराइंदो जेको मानू के जुत्ती पहराए रमजान में के जुत्ती पहराए मदीने वाले साईं फरमायो क़यामत जे ॾियारे जन्नती जुत्तियों अल्लाह ताला उनके पहराइंदो सुभान अल्लाह एकड़ो गिरा के मानी जो खारायो मुझे दिलबर नबी फरमायो तो के कबूल पिल हज कबूल पिल उम्रे जो सवाब अता सुभान अल्लाह एकड़ो गिरा मानी जो खारा इन में रमजान में मां वजंदा 3 लाख रुपया भरे हज उम्रे जे ला 15 लाख रुपया गवर्नमेंट हज जो पैकेज मुकरर किया 15 लाख असा जो गरीब मिस्किन मां किथा जे वेंदो किथा सही मुझा रमजान जो उम्रे की टिकट भरे वन घर बैठे के मिस्कीन के मानी खारा पानी प्यार घर बैठे ओ हज कबूल पवे अले न पवे मेहनत करे हिते घर बैठे अल्लाह तो के कबूल पिल हज कबूल पिल उम्रे जो सुभान अल्लाह समझ में आई ॻाल्हि सुभान अल्लाह मुझा दोस्तों मुझा अजीजो मां ये न तो चवा त तवा सही मुझा पैसन जा वारा भराए छजो सही मुझा दरिया बहाए छजो वरी देगू लायो न जेतरो तवा जी पहुंच आहे जेतरी तवा में हैसियत है रोजानो रमजान जा जेतरा दिहाड़ा आहिन रोज कुछ न कुछ खैरात जरूर कंदा कयो हे रमजान खैरात कयो इंशाअल्लाह 11 महीना वे खाइंदो ए फकीर दुआ करो साईं हक चयो सुभान अल्लाह मोहताजन गरीबन जी मदद कयो हाजत रवाई कयो तो अल्लाह राजी थे अल्लाह जो हबीब शल राजी थे अल्लाह शाल अमल की तौफीक आमीन